आम तौर ते हर माण्हू ॾींहं में 3 भेरा खाधो खाईंदो आहे, जेको माण्हूअ खे सिहतमंद रखण लाइ इंतिहाई ज़रूरी बि आहे। पर केतिरा ई माण्हू खाधे खां पोइ कुझु अहिड़ा कम बि कंदा आहिनि जेके उन्हनि जी सिहत खे खाधे जे फ़ाइदनि खां वधीक नुक़सान ॾींदा आहिनि, पर उन्हनि ॾांहुं कंहिंजो ख़्यालु नाहे हूंदो। अॼु असां अहिड़ियुनि 6 आम आदतुनि बाबति ॿुधाईंदासीं जेके खाधनि खां पोइ अख़्तियार कयूं वेंदियूं आहिनि ऐं उहे सिहत लाइ इंतिहाई ख़तरनाक आहिनि। खाधे खां पोइ बुरुश हणणु सिहत लाइ सुठो अमल नाहे हूंदो। सिहत जे माहिर डॉक्टरनि जो चवणु आहे त खाधे खां पोइ बुरुश ज़रूर कयो वञे, पर इहो अमल घटि में घटि 1 कलाक खां पोइ कयो वञे, छो त खाधे खां पोइ बुरुश हणण सां ॾंदनि ते मौजूदु तह ख़राब थींदो आहे। ख़ासि करे लीमो, नारंगी ऐं ॿिया सिट्रस मेवा खाइण खां पोइ फौरी तौर ते बुरुश हणण खां पासो कयो वञे। इहो त आम तौर ते अव्हां बि ॿुधो हूंदो त खाधे खां पोइ पंधु करणु घुर्जे, पर सिहत जा माहिर खाधे खां फौरी पोइ घुमण खां बि रोकनि था। माहिरनि जो चवणु आहे त खाधे खां पोइ घटि में घटि अधु कलाक खां पोइ घुमण या वॉक करणु घुर्जे, छो त खाधे खां फौरी पोइ पंधु करण सां खाधो हज़म करण वारो तेज़ाब मादे ऐं वात ताईं अची सघे थो, जेको अल्सर जो सबबु त बणिबो ई आहे, पर हाज़मे वारे निज़ाम खे बि मुतासिर कंदो आहे। इन लाइ खाधे खां फौरी पोइ घुमण खां बि पासो कयो वञे। कुझु माण्हुनि जी आदत या कॾहिं कॾहिं मजबूरी बि हूंदी आहे त उहे खाधो खाइण खां फौरी पोइ वेंझंदा आहिनि, जेको बि सिहत जे लाइ नुक़सानकार हूंदो आहे। खाधो खाइण खां पोइ वेंझण लाइ बि घटि में घटि अधु कलाक ताईं इंतज़ारु करणु घुर्जे। खाधो खाइण खां पोइ पाणी न पीअणु घुर्जे त तव्हां सभिनी ॿुधो हूंदो, पर तेज़ मसाले या वात खे मिर्च लॻण जे करे खाधो खाइण खां पोइ पाणी पीअणु मजबूरी बणिजी वेंदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त खाधे खां पोइ थधो पाणी पीअण खां मुकमल तौर ते परहेज़ कई वञे, छो त थधो पाणी पीअण सां मादो खाधे खे सही नमूने हज़म नाहे करे सघंदो ऐं मादे जी ख़राबीअ जा बि मसइला थी वेंदा आहिनि। सभ खां वधीक ख़तरनाक आदत खाधे खां पोइ सिगरेट पीअण जी हूंदी आहे। सिगरेट जे आदी अक्सर माण्हुनि जी इहा आदत हूंदी आहे त उहे खाधे खां फौरी पोइ सिगरेट ज़रूर पीअणु चाहींदा आहिनि, पर उन्हनि जी इहा आदत उन्हनि लाइ मौतमार बि बणिजी सघे थी। सिगरेट पीअण त हूअं बि सिहत लाइ नुक़सानकार आहे, पर सिहत जा माहिर चवनि था त खाधे खां पोइ 1 सिगरेट पीअणु आम रूटीन में 10 सिगरेट पीअण जे बराबरि आहे, जंहिंजे करे आंडनि ऐं मादे जी कैंसर जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। सिगरेट पीअणु फिफड़नि जी बीमारियुनि जो बि सबबु बणिबो आहे। उन करे बहितर आहे त सिगरेट पीअण खां ई पासो कयो वञे, पर जेकॾहिं न त घटि में घटि खाधे खां पोइ सिगरेट पीअण वारी आदत ज़रूर ख़तमु करणु घुर्जे। मंझंदि या राति जो खाधो खाइण खां पोइ केतिरनि ई माण्हुनि खे सुम्हण जी आदत हूंदी आहे। सॼे ॾींहं जे कमकार खां पोइ जे थियल थक जे करे मानी खाइण खां पोइ केतिरनि ई माण्हुनि जो जिस्म साणो थी पवंदो आहे ऐं उहे खाधो खाई फौरी तौर ते सुम्ही रहंदा आहिनि, जेको अमल ज़ाहिरी तौर ते त अव्हां खे सुकून ॾींदड़ लॻंदो आहे, पर हक़ीक़त में इंतिहाई नुक़सानकार हुजे थो। उन करे खाधो खाइण खां फौरी पोइ सुम्ही रहण खां बि पासो कयो वञे।